शफ़ीक जो कि आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जी वफ़द सिंध हुकूमत जी ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट जे सेक्रेटरी तहसीन फ़ातिमा सां मुलाक़ात कई। वफ़द में वफ़ा अकरम अब्बासी, सैयद मेराज शाह बशीर, शोरो सैयद तशकील शाह, वुमेन विंग जे सदर बीबी यास्मीन शाह, जनरल सेक्रेटरी हुमेरा अली, चेयरमैन वक़ार निसा ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते रिसर्च ऑफिसर स्कॉलर नाज़िया नाज़, PS2 सेक्रेटरी अफशा इंचार्ज छटो अल्ताफ़ हुसैन तुन्यो, ज़ाहिद हुसैन देथो, फरहान शम्स मेमण भी ॿिया मौजूद हुआ। इंसानी हुकूक जी वफ़द इंसानी हक़नि वारे खाते सिंध हुकूमत जे सेक्रेटरी तहसीन फ़ातिमा खे ज़िले ठट में इंसानी हक़नि जी थींदड़ ख़िलाफ़ वर्ज़ियुनि बाबति आगाही करे अमली क़दम खणण जे लाइ दरख़्वास्त कई। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे आलमी इंसानी हक़नि वारी तंज़ीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे अॻुवाणनि चयो त इंसानी हक़नि जी भञकड़नि बाबति असांजी तंज़ीम मुस्बत किरदार अदा करे रही है। वफ़ा अकरम अब्बासी चयो त ज़िले खे मज़बूत करण जे लाइ तंज़ीम साज़ी जारी है। ज़िले में समूरी विंग्स में जिन में यूथ विंग, कानूनी विंग, इक़लियती विंग, मज़हबी विंग, स्टूडेंट डॉक्टर विंग शामिल आहिनि खे मुंज़िम करण जो अमल जारी है। हूअं त इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट न रुगो पाकिस्तान पर दुनिया जे 60 खां वधीक मुल्कनि में इंसानी हक़नि जे लाइ कमु करे रही है।